याद रखो लतीफ़ का जेको ॿार को भी नस्ल परे तो थियो पंहिंजी क़ौम खां भी परे थींदो, पंहिंजी धरती खां भी परे थींदो, पंहिंजी तारीख़ खां परे थींदो, पंहिंजी सकाफ़त खां भी परे थींदो। पंहिंजे घरनि में जेकॾहिं तव्हां क़ुर पाक मुस्लमान जो हुअण जे नाते सां रखो था त सिंधी हुअण जे नाते सां छा लतीफ़ आहे तव्हां पंहिंजे घरनि में रखो। तव्हांजी महिरबानी। तो हुक्मरान तबको खे छॾे ऐं ख़ुदि गादी नशीन आहे, चाहे त पंहिंजी गादी बि हलाए सघे पई। हुनखे कहिड़ी ज़रूरत हुई हारनि पोरतनि मज़लूमनि सां गॾिजी बीहण जी, उन जा गीत ॻाइण जी, उन सां गॾु बीहण जी। कॾहिं लाहौत जो सफ़र थो करे, कॾहिं हिगला जो सफ़र थो करे, कॾहिं थर जा सफ़र थो करे वेठो, कॾहिं जेको कहिड़े तरफ़ थो वञे। हेठि मज़लूम तबक़नि सां माण्हुनि सां छो थो मिले? पंहिंजी गादी नशीन खे बि हुन जेको आहे अलविदा करे छॾियो, गादीअ खे बि अलविदा करे छॾियो, हुक्मरान तबके खे बि अलविदा करे मज़लूम सां बीठो। उन करे लतीफ़ 3 नंबर ते इहा ॻाल्हि कयां मुल्फ़ ते इन करे बि बीठो। हाणे सुवाल इहो आहे त जेको लतीफ़ खे असां आलमी शाइर आहे, तंहिं ॻाल्हि आहे इंटरनेशनल तौर ते दुनिया जे वॾनि शाइरनि में लतीफ़ जी ॻाणे थो आहे। असांजो मौजूदु दौर में लतीफ़ ॾांहुं रवियो छा आहे, सम्झण जी ज़रूरत इन ॻाल्हि आहे त असां छा वाक़ई लतीफ़ ॾांहुं जज़्बाती रवियो लतीफ़ ॾांहुं आहे या फ़िक्री तरह सां लतीफ़ ॾांहुं रवियो आहे, संजीदगी वारो रवियो आहे? असांजा ॿार छा लतीफ़ खे सम्झी सघनि था? 7-8 साल में प्राइवेट स्कूल में पढ़ायो, असांजे प्राइवेट स्कूल में ॿार सिंधी नथो पढ़ी सघे। लतीफ़ जी ॿोलियूं नथो ॼाणे, तव्हां हुन जे अॻियां सिंधी ॻाल्हाए ॾिसो, नथो पढ़ी सघे लतीफ़। हीअ जेकी जदीद टेक्नोलॉजी आई आहे, मोबाइल आई आहे, ॿी शयूं अची वियूं, इन जो असां लतीफ़ जो हिसो न बणाए सघिया आहियूं। हाणे सुवाल इहो आहे त जदीद टेक्नोलॉजी दौर में ॿार रहे थो पियो, उहो तव्हांजो लतीफ़ छो सम्झंदो? उनखे सम्झाइणो पवंदो। हीअ कोशिशूं उन सिलसिले जी करी आहिनि, तव्हीं असीं सभु हिकिड़ी हुन ॾींहुं विख खणूं था। हीअ नए नस्ल खे पढ़ाइण जो सिलसिलो आहे जेको लतीफ़ खां परे थी चुको आहे। यादि रखो लतीफ़ का जेको ॿार को भी नस्ल परे थो थियो पंहिंजी क़ौम खां बि परे थींदो, पंहिंजी धरती खां बि परे थींदो, पंहिंजी तारीख़ खां परे थींदो, पंहिंजी सकाफ़त खां बि परे थींदो। छाकाणि त छा लतीफ़ तव्हांजी सकाफ़त, तव्हांजी तारीख़, तव्हांजी ॿोली ऐं जो मुहाफ़िज़ आहे। ऐं मुहाफ़िज़ शाइर जी प्रचार करणु, उनजी अमली तरह सां प्रचार करणु असां तव्हांजे फ़र्ज़ में शामिल आहे। ऐं सलाम पेश कयूं था इन सिंधी संगत खे ऐं सभिनी खे गुज़ारिश थोरी कयां थो त घटि में घटि छा लतीफ़ जो रिसालो हिकिड़ो ख़रीद कयो। पंहिंजे घरनि में जेकॾहिं तव्हां क़ुर पाक मुस्लमान जे हुअण जे नाते सां रखो था त सिंधी हुअण जे नाते सां छा लतीफ़ जो रिसालो पंहिंजे घरनि में रखो। तव्हांजी महिरबानी।